चिलारजी राजचंद राठौड़ हाई स्कूल में बरसातन सबब ज़ुबून हाल थी वई ऐं स्कूल जी कमरन में ॾार पइजी विया आहिनि ऐं कंहिं बि टाइम किरण जो ख़तरो आहे ऐं शागिर्दनि ऐं उस्ताद सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि जॾहिं त शागिर्दनि कमरनि जी हालत ॾिसी स्कूल अचण खां पिणु लाराइनि था। चालू कयूं त SOPS ते अमल कीअं करायूं ऐं हे जेका आहिनि से 7 कमरा जेको आहे सो बिल्कुलु नाकारा ऐं बंदि पिया आहिनि। हाणे असां 5 कमरा आहिनि उन्हनि में त असां जेको आहे सो 5 क्लास 6 7 ऐं 8 जो हिकिड़ो क्लास हलाए सघूं था। उहो बि SOPS ते उन्हनि खे असां 1/3 ॿार घुराए सघूं था। असांजे स्कूल में हर हंधा हंधा टुटी पई आहे ऐं बरसाति जे सबबि असांजे स्कूल किरण जो ख़दशो आहे ऐं सिंध हुकूमत सां असीं अपील करियूं था त असांजे स्कूल खे ठाराए ॾिनी वञे ऐं असीं तइलीम पढ़ाई सघूं। बरसातनि में ॾाड़ पइजी विया आहिनि उन्हनि जे करे असीं स्कूल अचण सां लारायूं था। असां वटि कमरा अॻे शार्ट में हुआ, ॿार वधीक तइदाद में हुआ, पर हींअर जेके बरसातूं पिया आहिनि इन्हनि में कमरा असांजा डैमेज थी विया आहिनि। असांजी आला अख़्तियारनि खे गुज़ारिश आहे त असांखे नई जेका बिल्डिंग आहे स्कूल लाइ ॾिनी वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया खे घुरिजे चिलारजी राजचंद राठौड़ हाई स्कूल जी मरम्मत कराई ॾिनी वञे त जीअं शागिर्द तइलीम पिराई सघनि। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रहमी बजीर, सिंध TV न्यूज़ चिलार।